नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खां अव्हांखे आगाह कंदा हलूं त ज़िले शिकारपुर में पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि जी गॾिजाणी गढ़ी यासीन शहर कोट दुरानी में आगा सिराज खान दुरानी जी अॻवानी में थी गुज़री, जंहिंमें न ज़िले जे सदर मीर आबिद खान भयो खे इतलाउ कयो वियो, न ज़िले जे जनरल सेक्रेटरी सरदार ज़ुल्फ़कार खान कमारियो अबड़ो खे इतलाउ ॾिनो वियो ऐं न ई वरी ज़िले जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी निज़ामुद्दीन ॾहर खे इतलाउ कयो वियो आहे। ॿिए पासे पीपल्स पार्टी तालके गढ़ी यासीन जे सदर समेत वॾे तइदाद में कारकुननि गॾिजाणी खां बेख़बर पिण रहिया आहिनि। अहिड़ी ॼाण ज़रियनि खां मिली आहे। वधीक नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राब्तो करण ते ज़िले जे जनरल सेक्रेटरी सरदार ज़ुल्फ़कार खान कमारियो अबड़ो ॿुधायो आहे त उहिदेदारनि जी गॾिजाणी गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। आगा सिराज दुरानी उहिदेदारी नाहे त उहिदेदारनि जी गॾिजाणी कहिड़े आइन मुताबिक़ कई आहे। वधीक सरदार ज़ुल्फ़कार अली खान कमारियो अबड़ो पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त उहिदेदारनि सां नाजाइज़ी कई थी वञे। गुज़िरियल कोट दुरानी वारी गॾिजाणी में बि ज़ैली तंज़ीम पीपल्स यूथ जे नौजवाननि खे गॾिजाणी खां बेख़बर रखियो वियो ऐं हिन गॾिजाणी में बि कारकुननि खे बेख़बर रखियो वियो आहे। वधीक ज़रियनि खां मिलियल ॼाण मुताबिक़ अॼोके उहिदेदारनि जी कोठायल गॾिजाणी कोट दुरानी जे ज़ैली तंज़ीम पीपल्स यूथ हारी कमेटी सिपाप जे उहिदेदारनि समेत वॾे तइदाद में कारकुननि शिरकत न कई आहे ऐं कारकुननि खे हिन गॾिजाणी खां पिण बेख़बर रखियो वियो आहे। नाज़रीन, ज़रियनि खां इहा पिण ॼाण मिली आहे त गॾिजाणी उहिदेदारनि जी रखी वई, पर गॾिजाणीअ में मनपसंद माण्हू घुराया विया आहिनि, जंहिं ते कारकुननि जी दिलि आज़ारी थी आहे। नाज़रीन, अहिड़ी अहम ख़बर जा तफ़सील शेयर कया आहिनि नवीद अहमद मेमण।